फ़लस्तीन में थींदड़ इसराइल जे ज़ुल्म ख़िलाफ़ फ़लस्तीन सां इज़हार यकजहती लाइ यंग कंसल्ट एसोसिएशन पाकिस्तान जे सॾ ते सॼे सिंध में ॿाहुनि ते कारियूं पटी ॿधी एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। यंग कंसल्ट एसोसिएशन सिंध तरफ़ां कराची, हैदराबाद, जामशोरो, नवाबशाह, सिखर, लाड़काणो, थरपारकर ऐं मीरपुर ख़ासि इस्पताल में डॉक्टरनि ॿाहुनि ते कारियूं पटी ॿधी एहतजाज कयो। यंग कंसल्ट एसोसिएशन सिंध जे चेयरमैन डॉक्टर सजण हालेपुटरो, सदर डॉक्टर हमीद राधण, सीनियर नायब सदर डॉक्टर असादुल्ला चाचड़, नायब सदर डॉक्टर सलीम लाखो, कोआर्डिनेटर खुदा बख्श कोसो, प्रेस तर्जमान डॉक्टर ईश्वर कुमार ऐं ॿियनि जो चवणु हो त इसराइल तरफ़ां फ़लस्तीन मथां ताज़ो थियल ज़ुल्म, क़त्लेआम ऐं मज़हबी जॻहियुनि मथां बमबारी जी मज़मत जोॻो अमल आहे ऐं खुलियल दहशतगर्दी आहे, जंहिं ते गॾियल क़ौमुनि ऐं लाॻापियल अक्सर मुल्कनि जो ख़ामोश रहणु दहशतगर्दी जे ज़मरे में अचे थो। हिननि वधीक चयो त फ़लस्तीनी भाइरनि सां इंसानी नाते हर इंसान दोस्त गॾु आहे ऐं गॾियल क़ौमुनि खे घुरिजे त फ़लस्तीन जे मसइले खे जल्द खां जल्द हल करणु घुरिजे। उते थींदड़ इंसानी सौज़ ज़ुल्म बंदि कराया वञनि ऐं फ़लस्तीन खे पंहिंजे वतन लाइ विढ़ंदड़ जंग में साथ ॾेई इसराइल जे ज़ुल्मनि ऐं बरगद खे ॿुधो न